तालीम वारे वज़ीर उस्तादनि जी पघारुनि में देर ऐं बदउनवानी जी शिकायतुनि जो नोटिस वरितो आहे। सैयद सरदार शाह मुलविस ऑफिसरनि ख़िलाफ़ कार्रवाई नौकरी मां बरतरफ़ करण जो चिताव ॾेई छॾियो आहे। नवनि भर्ती थियलनि जी पघारुनि जी अदायगी में रिश्वत तलब करण जूं शिकायतूं आहिनि। सरदार शाह जो इहो चवणु आहे त रिश्वत जी शिकायत ते कार्रवाई सां गॾोगॾु केस बि दाख़िल करायो वेंदो। ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कयूं पिया। तालीम वारे वज़ीर उस्तादनि जी पघारुनि में देर ऐं बदउनवानीअ जी शिकायतुनि जो नोटिस वरितो आहे। सैयद सरदार शाह मुलविस ऑफिसरनि ख़िलाफ़ कार्रवाई ऐं नौकरीअ मां बरतरफ़ करण जो चिताव ॾेई छॾियो आहे। नवनि भर्ती थियलनि जी पघारुनि जी अदायगी में रिश्वत घुरण ते शिकायतूं मिलियूं आहिनि। सरदार शाह जो इहो चवणु आहे त रिश्वत जी शिकायत ते कार्रवाई सां गॾोगॾु केस बि दाख़िल करायो वेंदो। तफ़सील मालूम कंदासीं कराची मां आवाज़ जे रिपोर्टर राजा अस्कर सूमरो खां। जी राजा अस्कर, कहिड़ा तफ़सील आहिनि, आगाह कजो। जी गज़ारा, बिल्कुलु ॾिसो, सूबाई वज़ीर सरदार शाह थियण जो बाद इहो नोटिस वठंदे हीअ ॻाल्हि कई आहे त जेके PST ऐं JST नवां उस्ताद जेके मेरिट ते भर्ती कया विया हुआ उन्हनि जी तनख़्वाहनि में लॻभॻि 7 खां 8 महीना गुज़री वञण बावजूद बि उन्हनि खे तनख़्वाहनि जी अदायगी न कई वई आहे, जंहिं सबबु सूबाई वज़ीर तालीम खाते जे सरदार शाह नोटिस वरितो आहे। सरदार शाह जो इहो चवणु हो त जेके मुलाज़िम आहिनि उन्हनि खां DO ऑफिस में रिश्वत घुरी थी वञे, जंहिंजूं पिणु शिकायतूं जेको आहे त उन्हनि खे WhatsApp ज़रिए ऐं ऑफिस में माण्हुनि अची शिकायतूं ॾिनियूं, जंहिंखां पोइ सरदार शाह जेको आहे त पिणु हिकिड़ो वॉइस नोट बि छॾियो आहे, जंहिंमें सेक्रेटरी तालीम समेत डायरेक्टर ऐं DOs खे पिणु इहा हिदायत कई वई आहे त अगरि इन करप्शन में कोई बि मुलवस ऑफिसर निकितो त उन्हनि खे नौकरी खां बरतरफ़ कयो वेंदो। जी ठीकु आहे, मुंहिंजी महिरबानी राजा अस्कर अपडेट करण लाइ।